अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं हाई कोर्ट्स में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि इस्लामाबाद हाई कोर्ट जूं। इन में पूरे पाकिस्तान में अप्लाई करे सघिजे थो। इन वीडियो में तव्हां ॾिसी सघंदा त इन में कीअं अप्लाई कजे। सभिनी खां पहिरियां ही तव्हां ॾिसी रहिया आहियो एडवर्टाइज़मेंट में नेम ऑफ पोस्ट आहे, उन खां पोइ नंबर ऑफ पोस्ट आहे, उन खां पोइ क्वालिफिकेशन लिखियल आहे, उन खां पोइ कोटा आहे ऐं उन खां पोइ एज लिमिट लिखियल आहे। इन्हनि में जेके पोस्टूं आहिनि उहे ड्राइवर जूं, डिस्पैच राइडर जूं, कुक जूं, रिकॉर्ड लिफ्टर जूं, दफ़्तरी जूं, बियरर जूं, माली जूं, नाइब कासिद जूं, चौकीदार जूं ऐं सैनिटरी वर्कर जूं आहिनि। उन्हनि जे अॻियां उन्हनि जी पोस्ट जो तइदाद लिखियल आहे ऐं क्वालिफिकेशन तक़रीबन ही जॉब्स प्राइमरी खां वठी मैट्रिकुलेशन जे लाइ तमामु सुठो मौक़ो आहे। उहे अप्लाई करे ही जॉब अपॉर्चुनिटीज़ हासिल करे सघनि था। हिन में सिंध, पंजाब, बलूचिस्तान, KPK सभिनी मां अप्लाई करे सघिजे थो। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो डिफरेंट कोटा लिखियल आहे। हिन में हाणे हिन में अप्लाई करण जे लाइ ऑनलाइन एप्लीकेशन बि ऑनलाइन एप्लीकेशन जे लाइ तव्हांखे njp.gov.pk जेको नेशनल जॉब पोर्टल जो URL आहे इहो सर्च करे उन ते अकाउंट रजिस्टर करणो पवंदो। अकाउंट रजिस्टर करण खां पोइ तव्हांखे उतां ऑनलाइन फॉर्म फिल करणो पवंदो। इन जो ऑनलाइन फॉर्म फिल करण जे लाइ असां हिन चैनल ते अॻु में ई वीडियो अपलोड करे छॾी आहे। जेके FBR में जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं रिसेंटली उन में असां पूरो फॉर्म फिल करण जो तरीक़ो सेखारियोसीं तव्हांखे। त तव्हां असांजी उहा वीडियो फॉलो करे ऐं तव्हां अकाउंट क्रिएट करण खां वठी सक्सेसफुली जॉब में अप्लाई करण ताईं तव्हां उन वीडियो खे फॉलो करे ऐं अप्लाई करे सघो था। उन वीडियो जो लिंक मां हिन जी डिस्क्रिप्शन में ॾियां थो त जीअं तव्हांखे आसानी थिए वीडियो ॻोल्हण में। उमीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी कि जेके इस्लामाबाद हाई कोर्ट्स में जॉब्स आहिनि इन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो जीअं असांजी ईंदड़ हर वीडियो वहां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।